अस्सलाम वालेकुम यार मेरा दोस्तों, उम्मीद कयां थो सभु ठीकु हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु जी पेशकश आहे सिंधी नोहा मातम ऐं शमन अली ऐं साथी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ एल्बम 1993 में रिलीज़ थियल आहे, धरती प्रोडक्शन जी पेशकश। टाइटल आहे हाय अकबर अबा हाय असगर अबा, कंहिंखे ज़ैनब सॾे वई आहे लुटिजी रिदा। तमामु बहितरीन ख़ूबसूरत अंदाज़, ग़मगीन अंदाज़ में एल्बम रिलीज़ थियो आहे। ऐं हीअ आहे 935 वॉल्यूम, हीअ आहे मिक्स में। हिन जो असुलु एल्बम आहे 835, उहो बि तव्हांखे मां अॻिते हली ॾेखारींदुमि। ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा नुआ आहिनि। सभ खां पहिरियां हिते बैकग्राउंड में तस्वीर जेका लॻल आहे साइड में, इन में शमन अली सां वेठो आहे मुरीद मलक, जेको हिन जो पुराणो शागिर्दु आहे। उन जे पोयां बीठल आहे गोहर गदाई, जेको शाइरु आहे तमामु बहितरीनु। ऐं उनजी तक़रीबन सिलेक्शन नुअनि जी जेका बि आहे उहा सॼी गोहर गदाई लिखंदो आयो आहे। उन खां परियां बीठो आहे अख़्तियार अली दायो, फ़नकार अख़्तियार अली दायो। ऐं उन खां पोइ आहिनि ॿिया दोस्त आहिनि शमन मीराली जा, जिन्हनि एल्बम माना गॾिजी करे रिकॉर्ड कया। एल्बम तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में आहे। ऐं नुआ आहिनि कयो मोमिन पिया मातम करबल जे शहीदनि जो, कयो मोमिन पिया मातम करबल जे शहीदनि जो। उन खां पोइ सफ़ा असांजी पसंदि जो नुओं आहे काइनात जे पीरनि जो, करबल जे पाक वसीरनि जो। उन खां पोइ आहे ना मारो मेरे चचे भेराकूं, ना मारो मेरे चचे भेराकूं, चकियां पी पी अमड़ी पालिया, नाज़ा नाल हुजूं शुकराकूं। ऐं उन खां पोइ आहे आहियां प्यासो बचिड़ो शबीर जो, आहियां प्यासो बचिड़ो शबीर जो, मुंहिंजो नानो रसूल अल्लाह। उन खां पोइ आहे हाय अकबर अबा हाय असगर अदा, कंहिंखे ज़ैनब सॾे वई आहे लुटिजी रिदा। तमामु ख़ूबसूरत ग़मगीन आवाज़ में हीअ एल्बम थियल आहे। जॾहिं आईयां तंग गलियां, जॾहिं आईयां तंग गलियां, बरसात है पत्थरां दी, बरसात है पत्थरां दी, ते घबरा गईयां बीबियां, ते घबरा गईयां बीबियां, है जॾहिं आईयां तंग गलियां। उन खां पोइ आहे आख़िरी कयो क्यास मुसलमानो सकलीन जे अॼु सरदारनि जो, कोई न रहियो आहे, कोई न रहियो आहे, अॼु शहर मदीने वारनि जो, कयो क्यास मुसलमानो। तमामु बहितरीनु हीअ एल्बम आहे। ऐं नाज़ प्रोडक्शन जा 12 एल्बम आहिनि, उहे बि सभु तव्हांखे ॾेखारींदुसि मां। नाज़ प्रोडक्शन में पहिरियों आहे वॉल्यूम 10 पंटीह, 11 पंटीह, 12 पंटीह, 13 पंटीह, 14 पंटीह, 15 पंटीह, 16 पंटीह, 17 पंटीह, 18 पंटीह, 19 पंटीह, 20 पंटीह, 21 पंटीह, 22 पंटीह, आख़िरी 2004 में 23 पंटीह 13 एल्बम रिलीज़ थियल आहे। दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे हीअ पसंदि आया न त हिनखे लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट में न राय पंहिंजी